जोही का ही रिपोर्ट असां सां शेयर कई आहे मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब सिंधी ॿोली जे नाम्यारे कहाणीकार अदीब कालम नवीस ऐं दानिश्वर साईं बख्श रिंद जी ॿी वरसी सिंधी अदबी संगत शाख जोही तरफ़ां प्रेस क्लब जोही जे अंगण ते मल्हाई वई। वरसी में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां अदीबनि, शाइरनि, दानिश्वरनि, सियासी समाजी अॻवाननि खां अलावा मुक़ामी अदीबनि, शाइरनि ऐं सानिअवंदनि वॾी तादाद में भरपूर शिरकत कई। वरसी तक़रीब खे मुमताज़ मुस्तफ़ा, कामरेड अनवर पहर, डॉक्टर हमीद सूमरो, ज़ैन खोसो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त साईं बख्श रिंद हिकु वॾो अदीब, कहाणीकार ऐं फितरती हुस्न जो आशिक़ हो। हिन हमेशह मिसकीन माण्हुनि, हारियुनि, मज़दूरनि जो साथ ॾिनो, अणबराबरी ऐं तबक़ाती निज़ाम ख़िलाफ़ बग़ावत कई। हिन जी कहाणी न रात बि मींहणा वुठा, बतीअ जी वट, रंगबंद, छप ऐं थर्ड अंपायर समेत ॿियूं कहाणियूं क्लासिक ऐं शाहकार आहिनि। हिननि चयो त साईं बख्श रिंद जे विछोड़े खे 2 साल गुज़री विया आहिनि। हू बेशक जिस्मानी तौर जुदा थी वियो आहे, मगर रूहानी तौर अॼु बि असां सां गॾु आहे। संदसि फ़िक्र खे लिखड़ियुनि सबबि नौजवाननि खे साहु ऐं सहायता मिली रही आहे। हिननि चयो त साईं बख्श रिंद रुगो कहाणीकार, अदीब, लेखक न पर मज़लूम माण्हू तर्जुमान थी करे केतिरा ई किताब लिखिया। हू पोरियत तबके जो वाज़े नमूने साथी हो। हिन जे किरदार में मज़लूम, महकूम, हारी, मज़दूर जे थींदड़ इस्तेआल ख़िलाफ़ जंग हुई। हिन बेबाकी सां समाज दुश्मन माण्हुनि ख़िलाफ़ ललकारे ॿियनि खे बि हिम्मत ॾियारी। खलील आरिफ सूमरो, वफ़ा बिरहमानी, नकात फहीम, कामरेड अमीन लगारी, गफ़ूर डायरी ऐं ॿियनि पिणु साईं जी वरसी खे ख़िताब कयो।